बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम। सुम्म रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन। इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून। फमा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन। अलैहिस्सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त बाआवाज़ बुलंद आशिक़ रसूल मदीने वारे साईं ते महबूब जी ज़ात ते जागी करे ॾाढा सलवात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। उथ प्यारा ओ दिलवारा कमाए अलिफ मन में चो सुभान अल्लाह। उथ प्यारा ओ दिलवारा कमाए अलिफ मन में। निंड मिठी कर फिटी कॾहिं तहण दई कुन में। होशदार दिलदार ज़ारो ज़ारो रोवंदे। अॻियों बर थई सफ़रो यकी सिर हलंदे। न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे। न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे। उन महल पवंदई कल जॾहिं रहंदे रुञ में। मामा जे आॾो आख़िरी सिपारे मां कलाम मजीद मां सूरत वतीन जी तिलावत कई आहे। अल्लाह से को दुआ आहे त हिन सूरत जो मतिलबु सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से क़ब्र क़यामत में हिन क़ुरान जी शाम नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, इन सूरत जे शुरू में अल्लाह तबारक व तआला 4 कसम खयां। घणा कसम खाण वारो केरु आहे? काथे तो कसम खणे? क़ुरान पाक में। हू ख़ालिक वा असीं मख़लूक आहियूं। ख़ालिक जी मर्ज़ी आहे मख़लूक में जेका शइ अलाह खे वणंदी आहे रब उन जा पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में कसम खणंदो आहे। पोइ क़ुरान पाक में अल्लाह से कॾहिं ज़मीन जा कसम खयां, कॾहिं सिज जो कसम खयईं, कॾहिं चोॾींहं जे चंड जो कसम खयईं, कॾहिं त वरी सहाबा कराम जिन घोड़नि ते चढ़ी जिहाद कंदा हुआ उन्हनि जे कदमनि जी दज़ जो कसम खयईं। कॾहिं त वरी अलाह साईं मिठे मुहम्मद पाक साईं जी हयातीअ जो क़ुरान में कसम खयो। कॾहिं त वरी अमन वारे शहर मके पाक जो कसम खयईं जंहिं शहर में महबूब जा कदम लॻा आहिनि। मर्ज़ी अथसि अलाह जी जंहिंजो कसम खणे। बाक़ी तव्हां असीं आहियूं मख़लूक। मख़लूक खे जाइज़ न आहे जो अलाह जे नाले खां सवाइ ॿिए जो कसम खणे। अॼुकल्ह तव्हां आस पास ॾिसंदा हो जाहिल माण्हू खोड़ ग़लति कसम खणंदा आहिनि। के चवंदा आहिनि साईं मूंखे माउ जे खीर जो कसम आहे, चवंदा आहिनि न। को चवंदो साईं न नूर भटारे जो कसम आहे। को वरी चवंदो मूंखे अलीअ जो कसम आहे, नबीअ जो कसम आहे, वलीअ जो कसम आहे, साईं सेवण वारे साईं जो कसम आहे, हज़रत साईं भिटशाह वारे जो कसम आहे। घोसपुर जे इलाइक़े वारा जाहिल कर चवंदा आहिनि साईं मोहम्मद शाह जो कसम आहे। ऐं घोसपुर वारा अहिड़े नमूने हर को पंहिंजे इलाइक़े जे पीर फ़क़ीर जो कसम खणंदो आहे। पर यादि रखो मुस्लमानो,
मदीने वारे साईं फरमायो मन हलफ बिगैरिल्लाहि फक़द अशरक जे अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जो कसम खयो इहो बि मुशरिक थी वियो। शिरक त वॾो गुनाह आहे न। इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। रब तो फरमाए हड़ई ॾोह बख़्शे सघां थो, बाक़ी मुशरिक ते ॾाढी कावड़ हूंदी आहे हुनखे न बख़्शींदुसि। पर जे सची दिलि सां तौबा कंदो आहे त अल्लाह जी रहमत वॾी आहे। अल्लाह मुशरिक खे बख़्शदो आहे जीअं वरी ॿीहर शिरक न करे। अल्लाह जी रहमत कुशादी आहे। असांजा त हज़रत साईं मुंहिंजे वालिद साहिब जा उस्ताद असांजा मुर्शिद हज़रत साईं ॿेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह जिन जी क़ब्र मां 7 ॾींहं ख़ुशबू हली हुई। उन मुर्शिद जी ॻाल्हि थो कयां जेके कराची में डॉक्टर ऑपरेशन पिया कनि इस्पताल में। चइसि नशो चाढ़ींदासीं पोइ तव्हांजी ऑपरेशन कंदासीं। चए पुट दुनिया जे नशे जी ज़रूरत न आहे। मां ॿेर वारो अलाह जो ज़िक्र थो कयां। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह अल्लाह हू मूंखे रब जे ज़िक्र जो नशो अची वेंदो। मूंखे दुनिया जो नशो न चाढ़ियो। अल्लाह जे ज़िक्र जो नशो काफ़ी आहे। उन मुर्शिद ॿेर वारे साईं फरमायो अल्लाह उनजी क़ब्र ते रहमत करे आमीन चओ। पुट क़ुरान पाक जो कसम बि न खणंदा कयो, छो त क़ुरान जो कसम बि घटि आहे। अल्लाह जो कसम हिन क़ुरान खां बि मथे आहे। हीउ क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। हीअ रब जी सिफ़त आहे। बाक़ी रब जी ज़ात त वरी हिन क़ुरान खां बि मथे आहे न। अल्लाह से पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन। जेके क़ुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। रब तो फरमाए मांखे न अमन वारे शहर जो कसम आहे। वत्तीन मांखे इंजीर जो कसम आहे। मांखे ज़ैतून जो कसम आहे। रब साईं तूर सीना जबल जो कसम थो खणे। फरमाओ हाओ हाओ तूर सीना जबल उहो आहे जिते कलीम नबी मांखे ॾाढा इलाज कया। ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम मूंसां कचहरी त करे थो पर मूंखे पंहिंजो दीदार बि त कराए न। अल्लाह तुंहिंजे दीदार जो मज़ो ई ॿियो आहे। अल्लाह फरमायो मूसा कलीम खे कलीम दुनिया में जेकॾहिं मां रब दीदार रखियो आहे त पंहिंजे यतीम नबी पाक मुहम्मद रसूलुल्लाह जे पुखे में रखियो आहे। अल्लाह वरी बि मूंखे थोरो त दीदार कराए, थोरो त कराए। अल्लाह फरमाए न न कलीम तूं मूंखे ॾिसी न सघंदे, छो त मूंखे दीदार जे लाइ ॾिसी सघंदो त मेराज जी राति उन सोणे खे दीदार कराईंदुमि जुतीअ सां अर्शन ते घुराए। जेको मुहम्मद बि आहे त अहमद बि आहे, हामिद बि आहे त महमूद बि आहे, क़ासिम वा आकिब वा। थोरो लाउड खे वधाए सैयद जी दुआ लॻंदई। हाज़े क़ासिम भी आ, आकिब भी आ, फातिह भी आ, हाशिर भी आ, रशीद वा, मशहूद वा, बशीर वा, नज़ीर वा, शाफिया, हादिया, मदिया, मागिया, मुंजिया, नागिया, रसूल नबिया, हाशिमी सैयद वा, अब तगिया, अजीज नबिया, हरीस नबिया, रऊफ नबिया, ताहा मुजतबा। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे। इन ॻोठ वारा सभु आशिक़े रसूल ॿुधो महबूब जो शान। अल्लाह फरमाए मां उनखे दीदार कराईंदुमि जेको ताहा मुजतबा, तासीन मुर्तज़ा, हामीम मुस्तफ़ा, यासीन औला। मुंहिंजो सोणो मुज़म्मिल बि आहे, मुद्दसिर बि आहे, मुसद्दिक़ वा, तैयब वा, नासिर वा, मंसूर वा, मिसबाग वा, आमिर वा, हिजाज़िया, नज़ारिया, कुरैशिया, मुज़र्रिया, नबीयो तौबता। ओ इन क़ुरान मजीद जो हाफिज़ वा, कामिल वा, सादिक वा, अमीन वा, अब्दुल्लाह या कलीमुल्लाह या हबीबुल्लाह या नजीयुल्लाह या सफ़ीउल्लाह या खातमुल अंबिया, अव्वल नबी या आखिर नबी या ज़ाहिर नबी या बातिन नबी या नबीयुर रहमता। मुझो यतीम नबी या करीम वा, मुजीब वा, शकूर वा, मुक़तसिद वा, रसूलुल मलया, रसूलुर रहमता, रसूलुल अव्वला, रसूलुल आखिर वा, रसूलुल इंसाना, रसूलुल मलाइकत बि या, रसूलुल जन्नाता। मूसा मां उनखे दीदार कराईंदुमि जेको साहिब फित्ताज वल मिराज वल बुराक वल अलम, इस्मुहु मकतूबुल
मरफूउन मनकूशुन फिल लौह वल कलम जिस्मुहु मुक़द्दस मुअत्तर मुतहहर मुनव्वर फिल बैत वल हरम। मां उनखे दीदार कराईंदुमि जेको शम्सु ज़ुहा बदरु दुजा सदरुल उला नूरुल हुदा कहफिल वरा मिसबाह ज़ुलमा जमील शियमा शफील उम्मा साहिबुल जूद वल करमा वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मेराज सफरुहु व सिदरतुल मुंतहा मकामुहु व क़ाब क़ौसैन मतलूबुहु वल मतलूब मक़सूदुहु वल मक़सूद मौजूदुहु। जेको सय्यदुल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसुल ग़रीबीन रहमतल लिल आलमीन मुरादुल मुश्ताक़ीन शम्सुल आरिफीन सिराजुस सालिकीन मिसबाहुल मुक़र्रबीन। मां उनखे दीदार कराईंदुमि जंहिंजो शान क़ुरान त बयान कयो आहे पर क़ाइदे जे अखरनि बि बयान कयो आहे। क़ाइदे जी पहिरीं तख़्तीअ बि जंहिंजो शान पढ़ियो आहे। अलिफ चवंदो आहे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे। बा चवंदी आहे बरकत भरियो नबी असांजे पुखे में आयो आहे। तवजो कर निंड न कर मां जल्दी तुंहिंजी जान थो छॾायां। ता चयो आहे ताजदार मदीना मुस्तफ़ा नबी असांखे मिलियो आहे। साथ ही चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर असांखे मिलियो आहे। चओ न सुभान अल्लाह। जी मथो चवे जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी असांखे मिलियो आहे। हाथी चवे हबीबे ख़ुदा मिलियो आहे। हे क़ाइदे जा अखर था ॻाल्हाइनि। हाथी चवे खैरुल वरा वारो नबी असांजे पुखे में आयो आहे। दाल तो चवे उहो नबी मिलियो आहे जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आहे। ज़ाल तो चवे ज़ख़ीराए काइनात वारो नबी आयो आहे। राथी चवे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आहे। ज़ाती चवे ज़मीन आसमान वारो नबी मिलियो आहे। सीनो तो चे सिराज मुनीरा वारो सिज चंड खां वधीक चमकंदड़ नबी असांखे मिलियो आहे। शीन तो चवे गुनाहगारनि जी शफ़ाअत करण वारो नबी मिलियो आहे। साद तो चे सिराते मुस्तक़ीम मिलियो आहे। वाद तो चवे ज़ामिने जन्नत मिलियो आहे। ए क़ाइदे जा अखर था ॻाल्हाइनि। फाथी चवे फ़ख्रे तमन्ना वारो नबी मिलियो आहे। काफ़ तो चवे हिन क़ुरान वारो नबी असांखे मिलियो आहे। नंढो काफ़ तो चवे काइनात जो नबी मिलियो आहे। लाम तो चवे लुत्फ़ इनायत वारो नबी मिलियो आहे। वाती चवे वजह तख़लीक़ काइनात वारो नबी मिलियो आहे। हाथी चवे हाथी चवे हिदायत जे मरकज़ वारो नबी मिलियो आहे। या थी चवे यसरब जे शहर खे मदीनो बनाइण वारो मोहम्मद मीर मिलियो। नारा तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत। माना फ़कीर मुजाहिद अब्दुल वहाब खे दुआ थो कयां। रात जा 12 थिया थियनि। अल्लाह ये दुआ क़बूल कजांइ। फ़कीर महशर जे मैदान में नारा हणंदो हिन जमात खे जन्नत में वठी वञे शहीद ख़ालिद जे पोयां। आमीन चओ त हिन खे दुआ लॻे। मूसा नबी तो जे मौला खणी सॼो दीदार उनखे कराईंजा। मूंखे खणी थोरो कराए थोरो। अल्लाह जी दीदार में मज़ो ई आहे न सही। शहीद के भी अल्लाह से फरमाइंदो शहीद दे खबर जन्नत में सब कुछ ॾिनो त मैं राज़ी आहियां। अञा कुछ खपई। हदीस पाक में अचे तो मुझे साईं फरमायो शहीद भी चवंदो रब के मौला सब कुछ ॾिनो थी जन्नत में अञा हिकिड़ी तलब आहे। कहिड़ी? सुम्म उक़तल सुम्म उहया सुम्म उक़तल सुम्म उहया सुम्म उक़तल। अल्लाह मुंहिंजी तलब इहा थी वरी मूंखे जान में साह ॾे। वरी तुंहिंजे रस्ते में गोलियूं खाई अचां। वरी तुझे रस्ते में तलवारनि जा धक खाई अचां। वरी शहीद थियां। वरी साह ॾे वरी ॿीहर शहीद थियां। वरी साह ॾे वरी शहीद थियां। अल्लाह फरमाईंदो छो शहीद जन्नत में मज़ो कोन्हे छा? मौला तुझी जन्नत जो सॼो मज़ो हिकिड़े पासे असांखे शहादत खां अॻ में जेको दीदार करायो हिन अहिड़ो मज़ो जन्नत में बि कोन्हे। रब तुझे दीदार में ॾाढो मज़ो आहे। अल्लाह फरमायो ठीकु आहे कलीम मां एतिरो तो दीदार करायां जेतिरो सुईअ जो सुराख थींदो आहे। अब सुईअ जो सुराख हेॾो थींदो आहे न केतिरो केवल जेतिरो एतिरो मौला एतिरो बि कराए। फखलाना लैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तो आ पंहिंजी पाक जुती लाहे अच। कलीम नबी मुंहिंजे पाक वादीअ में जुती लाहे अच त मां दीदार करायां।
बीठो वा दीदार जे लाइ चए थो मौला भला तुंहिंजो नूर केतिरो आहे अल्लाह फरमायो कलीमा मिठे मोहम्मद पाक साईं खे जेको क़ुरान पाक ॾींदुमि हुन जे 18 सिपारे जी सूरत नूर में मां अल्लाह पंहिंजो नूर बयान कयो आहे फरमाए अल्लाह नूरु समावाति वल अर्द मसल नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाह फी ज़ुजाज अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रियुन यूक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्या यकादु ज़ैतुहा युज़ीअु वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशा व यज़रिबुल्लाहुल अमसाल लिन्नास वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम चो सुभान अल्लाह आई जो नूर जी तजल्ली पाण त बेहोश थी किरी पियो पर जबल भी सड़ी वियो जबल दां कई अल्लाह मां कहिड़ो ॾोह कयो मांखे छो साड़े अल्लाह फरमायो मुंहिंजो नूर बि तूर सीना जा जबल क़िस्मत वारनि खे मिलंदो आहे मां तोखे पंहिंजो नूर ॾिनो आहे आख़िरी जहान जे नबी मुंहिंजे पाक मोहम्मद जा उम्मती ईंदा तोखे अखियुनि वारे नूर में सुरमो करे पाईंदई नारे तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा सन्नी साउंड पनवाकेल अब्दुल कुद्दूस एंड राज 0 ॾींहं जो पाईंदा मुंहिंजो साईं फरमायो जेको ॾींहं जो पाए त ज़ीनत आहे सिंगार आहे पर जो राति जो सुरमो पाए त मां मिठे मोहम्मद जी सुन्नत जो सवाब मिलंदसि जेको राति जो खट ते सुम्हण खां अॻु में 3 सरायूं नबी साईं जी सुन्नत सम्झी अखियुनि में सुरमो पाईंदो न अल्लाह जो कसम इहो कुराड़ो थी वेंदो बि हिन जी नज़र घटि न थींदी अखियुनि खे बीमारी न लॻंदी मुंहिंजो ॾाॾो जेको वफ़ात करे वियो फेबरवरी में 97 साल उमिरि हुयसि 45 साल मस्जिद जे मुसल्ले ते पेशमामी कयईं इन उमिरि में बि 95 साल जी उमिरि में राति जो बग़ैर लाइट जे लठ हथ में खणी मस्जिद में नमाज़ पढ़ाए मोटी ईंदो हो वो चवंदो हो त असांखे हज़रत साईं मुर्शिद हमादुल्लाह हाले जी बि रहमतुल्लाह अलैह चयो त सुरमो पाए सुम्हंदा कयो कि 42 साल थी विया मां का राति न घुसाई आहे राति जो सुरमो पाए सुम्हंदो आहियां 95 साल जी उमिरि में मुंहिंजी नज़र घटि न थी आहे सही वेठी अल्लाह साईं 3 कसम कया इंजीर जो ज़ैतून जो तूर सीना जो चौथे नंबर ते फरमाया वहादल बलदिल अमीन मक्के पाक जे शहर जो कसम अचो त रब खां पुछो अल्लाह मक्के जो कसम छो तो खणे भला मक्के पाक में रब जो घर वा बैतुल्लाह काबतुल्लाह अल्लाह इन करे तो कसम खणे जे न भला काबतुल्लाह में हिजरे अस्वद जन्नत जो पत्थर जंहिंजे दीदार सां चुमी वठण सां मोमिननि जूं दिलियूं पाक थी वेंदियूं गुनाहनि खां छड़ी वेंदा इन करे तो कसम घणे न मुंहिंजा रब भला काबतुल्लाह में मके पाक में काबे जे भरिसां मक़ाम इब्राहिम वतखिज़ू इब्राहिम मक़ाम इब्राहिम ते जेको नफ़ल पढ़ंदा हुन मुसल्ला उते मक़ाम इब्राहिम अखियुनि सां ॾिसी आया मौला भला इन करे तो कसम घणे जे न भला सफ़ा मरवा इन करे तो कसम घणे इनल हज हाँ साईं आहे न सफ़ा मरवा जो ज़िक्र भला इन करे तो कसम घणे रब तो फरमाए न इन करे नथो घणा ओ मुंहिंजा रब साईं भला काबतुल्लाह जो कसम छो तो खणे रब तो फरमाए मके पाक जा कसम इन करे तो खणा जो मके जे शहर के मुझे मिठे मोहम्मद साईं जा कदम मुबारक लगा 4 कसम खणी पो तो फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम मुझा महबूब 18,000 मखलूक में सब खां वधीक हसीन सुहिणो मां इंसान के पैदा कयो वा हिकिड़े दफ़े मां किताबनि में हिकिड़ो अजीब वाक़ियो पढ़ियो हिन आयत जे तफ़सीर में फरमायो त हिकिड़ो बादशाह हो 4 ॾींहं जी राति हुई आसमान जा सितारा चमकनि पिया 4 ॾींहं जो चंड चमके पियो बादशाह पंहिंजी झोल में पंहिंजी घरवारीअ खे मोहब्बत सां विहारे ये लफ़्ज़ चया मथे त ॾिस अॼु 4 ॾींहं जी राति आहे आसमान जा सितारा चमकनि था 4 ॾींहं जो चंड बि चमके थो पंहिंजी घरवारीअ खे चई अॼु खां पोइ जेकॾहिं 4 ॾींहं जे चंड खां वधीक सुहिणी आहे त तूं मुंहिंजी घरवारी आहे पर जे चंड तोखां हुस्न में मथे आहे त मां तोखे 3 तलाक़ूं ॾिनियूं
अस्तगफिरुल्लाह। तलाक जो लफ्ज़ ॾाढो बुरो लफ्ज़ आहे। माण्हू ख़ुशीअ में बि या कावड़ में बि घरवारी खे तलाक जो लफ़्ज़ चई घरवारी हराम थी वेंदसि। तंहिंजे करे इहो लफ़्ज़ ज़ुबान ते जल्दी न आणींदा कयो। अॼुकल्ह नौजवान जोश में तकड़ में तलाक ॾेई वेंदो आहे, पोइ रड़ियूं कंदो आहे। ज़ुल्म आहे। 3 दफ़ा तलाक ॾिने त माना निकाह ई ख़तम। बादशाह मोहब्बत में चई त वियो त हाणे घरवारी वई कमरे में रोए पई, आईनो खई पंहिंजो मुंहुं बि ॾिसे थी, आईने में वरी चोॾीअं जे चंड खे बि ॾिसे थी। मां वधीक सुहिणी आहे या चोॾीअं जो चंड वधीक सुहिणो आहे? वरी चोॾीअं जे चंड खे ॾिसे, वरी पंहिंजे चेहरे खे ॾिसे। आख़िर बादशाह जी घरवारी सियाणी हुई, अकुलमंद हुई, पढ़ियल लिखियल हुई। शहज़ादीअ इहो फ़ैसिलो कयो, राणीअ काथे चंड काथे मां। चंड त अरबी मिठे मोहम्मद पाक जे हुस्न सां मुक़ाबिलो कयो, मां काथे चंड सां मुक़ाबिलो कयो। पर भिटाई घोट चवंदो आहे, ओ चोॾीअं जा चंड तूं उभरे त ससी करे सिंगार। जेके भिटाई खे मञींदा उहे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा। बस हाणे वधीक नारा नथा हणायूं छो त टेम थोरो आहे। माॾे तवजो कयो। भिटाई घोट तो फरमाए, चोॾीअं जा चंड तूं उभरे त ससी करे सिंगार। पलक जे न पणिया तुड़ हीला करे हज़ार। ओ चंड तूं त सजी जुमार, पर हेॾे त आका जो दम ई हिकिड़ो। ओ चोॾीअं जा चंड तूं उभरे, चोॾीअं जा चंड तूं त अछो मंझरात, पर सजण मोहम्मद त नित ई सोजरो। तूं त कॾहिं कॾहिं चमकंदो आहे, मुंहिंजो महबूब त 24 कलाक चमकंदो आहे। साहबा जी मजलिस में हिकिड़ो साहबी पंहिंजे पुट खे वठी आयो, चइनि 5 सालनि जो। या रसूल अल्लाह दुआ त कयोसि, नज़र घटि अथसि। पाण फरमाए, पुट सॼो ॾींहुं मुंहिंजी मजलिस में मुंहिंजो दीदार करायसि। साहबी तो फरमाए, पुट खे सॼो ॾींहुं महबूब जो दीदार करायो। शाम जो घर वठी आयोमांसि। घर जे दरवाज़े ते मुंहिंजो पुटु पोतो रड़ करे चए थो, बाबा अल्लाह जो कसम मां अहिड़े महबूब जो दीदार कराए मुंहिंजी नज़र वधी वई थी। हिकिड़े साहबीअ खे पुटु ॼायो, मथे ते वार ई कोन हुयसि। माउ जे पेट मां गंजो ॼायो। साईं जी मजलिस में खणी आयो, साईं हिन खे दुआ त कयो, न त हिन खे वार न ईंदा मथे में त सुहिणो न लॻंदो। माण्हू चिड़ाईंदसि। मुंहिंजे साईं पंहिंजी नबूअत वारो हथ मुबारक घुमायो। पुट अलाह कंदो, शाम जो तुंहिंजे पुट जे मथे में आंगुर जेॾा कारा वार उभा थी ईंदा। ऐं ईअं ई थियो, सुभान अल्लाह। देर न थी, हुन साहबी जे बच्चे जे मथे में आंगुर जेॾा कारा वार उभा थी आया। अल्लाह अकबर कबीरा। बादशाह जी घरवारी रोईंदी घर आई। अबे अम्मा खे चई त मूंखे तलाक मिली वई, निकाह ख़तम थी वियो, मां चंड सां काॾो मुक़ाबिलो कयां। छो त अम्मा आयशा चवंदी आहे, हे त बुखारी सैयद जो बयानु हले पियो, वरी अल्लाह ॿियो बुखारी सैयद वांदो थी, वरी मूंखां पोइ वरी ॿिए सैयद जो बयानु थी। चओ सुभान अल्लाह। तवजो कर त मां ॻाल्हि पूरी कंदो वञा। मदीने वारे साईं आमिना जे लाल जे लाइ अम्मा आयशा थी फरमाए, मां पंहिंजी झोल में महबूब साईं खे आराम करायो। अल्लाह जो कसम, चंड जो बि दीदार कयां, महबूब जो बि दीदार कयां। हिन चंड में त मूंखे कुझु किरणा नज़र आया, पर मुंहिंजे मदनीअ जो चेहरो साफ़ हुयो। अम्मा आयशा चए थी, ईअं चमकंदो हो मुंहिंजो सुहिणो, जीअं अॼु तव्हांजे नूराजन जे ॻोठ में सैयद जे हथ में क़ुरान थो चमके, ईअं मुंहिंजो महबूब चमकंदो हो। हिन जो दीदार त कयो, सुभान अल्लाह त कयो। अल्लाह अकबर कबीरा। आलिम सगोरा घुरायूं। बादशाह चयो, मुंहिंजी घरवारी जो मसलो आहे तलाक जो। मुल्क जा सभु मुफ्ती आया, आलिम सगोरा आया। हाणे सभिनी खां पुछनि था, साईं ॾियो ख़बर, भला फतवा त ॾियो। आलिमनि चयो, बादशाह असां तुंहिंजी घरवारी ॾिठी कोन्हे, तुंहिंजी घरवारी असां कोन ॾिठी आहे, फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। जे चोॾीअं जे चंड खां वधीक सुहिणी आहे त पोइ तुंहिंजी घरवारी तलाक न आहे, पर जे चंड मथे आहे त पोइ तलाक आई। तलाक अचण खां पोइ निकाह ख़तम थी वियो 3 तलाकुनि सां। बादशाह चयो, मूंखे हिन फतवा में सुकून कोन मिलियो आहे। वज़ीर चयो, साईं हिननि आलिमनि जे उस्तादनि जो हिकिड़ो उस्ताद आहे। सुभान अल्लाह तकर वरी ख़तीब इस्लाम मौला अब्दुल करीम चौहान बि अची वियो। अल्लाह अकबर। बधाणे सैयद पैर पटे वा। अल्लाह बरकत कंदो साईं जी आवाज़ में, सुभान अल्लाह तकर। यकीन कयो, मां ख़ुशामद नथो कयांसि। असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं, साईं जा वाइद ॿुधंदा हुआसीं। अॼु त कारी अब्दुल जवार हेदरी चइबो, साईं माखों बि अॻ में मौला अब्दुल करीम वाइद कंदो। अल्लाह बरकत करे, सेहत कामिल आजिल आलिस, आमीन जो बुलंद आवाज़। वज़ीर वया।
आलिम सगोरे जो इमाम साहब जो दर खड़कायो इमाम अबू हनीफा सब चो रहमतुल्लाह अलैह वो असांजो इमाम हनफी मसलक जो जेको रमज़ान शरीफ में रोज़ो रखी जो कुरान शुरू कंदो त सिजल ते जे आज़ान ते सॼो कुरान पढ़ी वेंदो तूं असां रमज़ान में हिकु ख़तम हलाकी कढंदा आहियूं ॿ असांजे हनफी मसलक जो इमाम आज़म अबू हनीफो रमज़ान शरीफ में 61 कुरान जा ख़तम कढंदो हो हिकु ॾींहं जो हिकु राति जो रोज़ो खोले जो कुरान पढ़े सुबुह जे आज़ान ते सॼो कुरान पढ़े इहो देवबंद जमात जो शान आहे जो अल्हम्दुलिल्लाह हे अलीअ जे दरजा नौकर अथव अम्मा फातिमा थी फरमाए मुंहिंजो सोणो अली घोड़े ते वेंदो हो अलहमद जे अल्फ सां कुरान शुरू कंदो हो मथे ते पटको पाईंदो हो कुल्हे ते ज़ुल्फ़कार तलवार रखंदो हो अली मदीने जी बाज़ार मां शहर मां मोटी ईंदो हो 7 कलाकनि खां पोइ अली अञा पंहिंजा कदम घोड़े तो न लाहींदो हो त अली जे चपल मां आवाज़ ईंदो हो कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद कुरान जूं 7 मंज़िलियूं मुंहिंजो मुर्शिद सोणो अली 7 कलाकनि में सॼो कुरान पढ़ी वेंदो हो ए अली जे दरजा नौकरनि जेके इंशा अल्लाह तोखे इंशा अल्लाह ताला 10 कलाकनि में सॼो कुरान पढ़ी ॾींदई इमाम साहब चो वञ बादशाह खे सलाम ॾे असां बादशाह जे दरनि ते न वेंदा आहियूं मसलो पंहिंजी घरवारीअ जो अथसि त बादशाह खे जो मुंहिंजे दर ते अचे असांखे कहिड़ी बादशाह खां ख़ौफ़ आहे फतवा ॾींदासीं क़ुरान हदीस मां तवजो कयो आख़िरी ॻाल्हि आहे बादशाह चो इहो हक़ वारो आलिम आहे हलो सभु था हलूं वज़ीर वुज़रा सॼी ॼञ तयारु थी ख़ल्क़ तयारु थी आलिमनि जो साईं असांखे बि वठी हल असां बि मसइलो सम्झी अचूं असां बि पंहिंजे उस्ताद जो दीदार करे अचूं सभु आया इमाम साहब जे दरवाज़े ते अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं ॾियो हाल अहवाल घरवारीअ खे मोहबत में लफ़्ज़ चई वेठुमि चइजे 14 जे चंड खां वधीक सुहिणी आहे त मुंहिंजी घरवारी आहे न त तोखे 3 तलाकूं थी हाणे साईं तव्हां ॿुधायो तलाक आई कन न आई इमाम आज़म अबू हनीफ रहमतुल्लाह अलैह फरमा बादशाह मुबारक हुजे तुंहिंजी घरवारी 14 जे चंड खां मथे सुहिणी आहे आलिमनि जो साईं तव्हां हिन जी घरवारी ॾिठी आहे छा ते मां हिन जी घरवारी न ॾिठी आहे मां ॾिठो आहे त हे रब जो क़ुरान ॾिठो आहे चइजे पोइ क़ुरान त असां बि ॾिठो आहे असां बि पढ़ियो आहे पुट तव्हां क़ुरान पढ़ियो आहे पर क़ुरान सम्झो न अथव क़ुरान पढ़णु ॿी शइ आहे क़ुरान खे सम्झणु ॿी शइ आहे ॾिसो न त रब साईं पाण तो फरमाए वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन कसम इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम तूर सीना जबल जो कसम मक्के पाक जे शहर जो 4 कसम खणी रब तो फरमाए लक़द खलक़नल इंसान फी आसन तक़वीम हज़ारे मखलूकात में मां रब जे सोणो कयो आहे त इंसान खे कयो आहे बादशाह 14 जो चंड भी अल्लाह जी मखलूक आहे सिज भी अल्लाह जी मखलूक आहे सतारा भी अल्लाह जी मखलूक नाराज़ न थिए त हिकिड़ो जुमलो चवाए जे तुंहिंजी घरवारी रंग जी सफ़ा कारी तए वांगुरु मुश्काणी हुजे मां त बि अबू हनीफो इहा फतवा ॾियां त चंड हेठां तुंहिंजी घरवारी इंसान सभ खां मथे सुहिणी आहे ओ खटी कहिड़ा इंसान विया सुम रददना असफल साफिलीन इंसान मां खोड़ अहिड़ा अथव जेके जहन्नम जे तरे में वेंदा काथे जहन्नम जा 7 तबका काथे यहूदी वेंदा नसारा वेंदा ईसाई वेंदा मजूसी वेंदा मुनाफिक वेंदा मुशरिक वेंदा खटी उहे विया इल्लल लज़ीन आमनू जिन ईमान आंदो आहे हथ मथे करे कलमो त पढ़ी ॿुधायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ए कुरान सैयद जे मथे ते आ ए मुंहिंजी ॾाड़ीअ में हथ आहे अॼु तव्हां शिरक को तौबा कई आहे नौराजन जे ॻोठ वारो इर्दो गिर्द नवाज़ आयल आशिको अॼु वाइदो कयो त अल्लाह जे दर खां सवा हे नक ऐं पेशानी ॿिए जे दर ते न झुकाईंदासीं मां ॾाड़ीअ ते हथ रखी करे चवां थो गुनाहगार सभु आहियूं पर जन्नत में दाख़िला अॼु सभिनी जी थी वई हा जन्नत वाणे जी नाहे ओड जी नाहे भील जी नाहे मुशरिक जी नाहे बागड़ीअ जी नाहे मुनाफिक जी नाहे जन्नत आदत मुवहिदुन मुस्लमाननि जी आहे रुगो कम सुठा कयो अल्लाह जो कसम अखि बूटो रब जन्नत जा दर तव्हांजे लाइ खोलाए छॾे ज़िंदगी रही वरी तव्हां सां मुलाक़ात अल्लाह मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए वमा अलैना